मुल्क के नए सदर की चूंड अॼु थींदी। पोलिंग पार्लियामेंट हाउस ऐं चइनी सूबाई असेंबलियुनि में थींदी। पोलिंग सुबुह जो 10 वॻे शुरू थींदी, जेका बिना कंहिं वक़्फ़े जे शाम 4 वॻे ताईं जारी रहंदी। हुकुमरान इत्तिहाद जे आसिफ अली ज़रदारी ऐं सुन्नी स्टार काउंसिल जे महमूद खान अचकज़ई में 1-1 मुक़ाबलो थींदो। हुकुमरान इत्तिहाद जे आसिफ अली ज़रदारी खे वाज़े सरसी 400 खां वधीक इलेक्टोरल वोट मिलण जो चिटो इम्कान, जॾहिं त महमूद खान अचकज़ई खे 200 जे लॻभॻि वोट मिलण जो इम्कान आहे। JUI पारां सदारती चूंडुनि में हिसो न वठण जो फ़ैसिलो। मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त सदारती चूंडुनि में कंहिंखे बि वोट न ॾींदासीं। पार्टी चूंडुनि में हिसो न वठण जो फ़ैसिलो करे चुकी आहे। इलेक्शन कमीशन सुन्नी इत्तिहाद काउंसिल जे सदारती उम्मीदवार महमूद खान अचकज़ई जो सदारती चूंडूं मुलतवी करण वारो मुतालबो रद्द करे छॾियो। सदारती चूंडूं शेड्यूल मूजिबि थींदियूं। इलेक्शन कमीशन समूरियूं तयारियूं मुकमल करे वरितियूं। IMF खे तहरीक इंसाफ जे ख़त खे सियासी मामलो करार ॾेई रद्द कंदे नई हुकूमत समाजी प्रोग्राम अॻिते वधाइण जो ऐलान करे छॾियो। आलमी मालियाती इदारे जी तर्जुमान ईस्टर पेरिस जो चवणु आहे त तहरीक इंसाफ जो IMF खे लिखियल ख़त सियासी मामलो आहे। इदारे जो मैंडेट मुआशी मसइलनि ताईं महदूद आहे। अंदरूनी ऐं सियासी मसइलनि ते तबसरो नथो करे सघिजे। IMF जो मक़सदु मुआशी इस्तेकाम खे वधाइणु आहे। इक़्तिसादी ऐं फ़र्दी अदायगियुनि जे चैलेंज साम्हूं ॾियण लाइ हुकूमती कोशिशुनि जी हिमायत कनि था। जो पंजाब असेंबली है, अब सबसे मैं वोट मांगने आया और वो भी अपना वालिद के लिए वोट मांगने आया। अपने वालिद के लिए सिर्फ इतना ही कह सकता हूँ कि वो वैसे ही आपका ख्याल रखेगा जैसे वो मेरा ख्याल रखता है। थैंक यू वेरी मच बिलावल, जो आपने अच्छे अल्फाज मेरे लिए कहे, हम सब के लिए कहे, और आपने कहा कि आज आप वोट मांगने आए हैं। अगर आप वोट ना भी मांगने आते तो PMLN इंशाल्लाह इसी तरह आपको वोट देती। मरियम नवाज पाकिस्तान में पहिरीं औरत वज़ीर आला बणिजी वई आहे। गॾिजी पाकिस्तान खे बहितर कंदासीं। वज़ीर आला मरियम नवाज सूबे जी तरक़ी लाइ अहम किरदारु अदा कंदी। लाहौर में PP सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पंजाब जे वज़ीर आला मरियम नवाज जो पार्लियामानी पार्टी जे इजलास खे खिताब। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पंजाब असेंबली जे मेंबरनि खां पंहिंजे वालिद लाइ वोट घुरण आयो आहियां। अवाम जा मसइला हल करण लाइ समूरा उपा वठंदासीं। मरियम नवाज चयो आहे त बिलावल भुट्टो वोट न घुरे हा, तॾहिं बि नून लीग आसिफ अली ज़रदारी खे वोट ॾे हा। मसइला हिकु जमायत अकेले सिर हल नथी करे सघे। समूरियूं संजीदा पार्टियूं मुल्क जी बहितरी चाहिनि थियूं। पीपल्स पार्टी ऐं नून लीग जो गॾियल एजेंडा मुल्क खे ॾुखियाइनि मां कढणु आहे। आसिफ अली ज़रदारी सदारती चूंडुनि में असांजो उम्मीदवार आहे। सियासत खे सम्झंदड़ शख़्सियत ऐवान सदर में ईंदी। कौम की बेटियां जो वर्दी में बैठी हैं, अभी आपने देखा कि किस तरह जान हथेली पर रखकर उस कौम की बेटी ने अपनी फर्ज शनासी का जिम्मेदारी अदा की। पाकिस्तानी औरतुनि पंहिंजी क़ाबिलियत सां हर शोबे में पाण मंझरायो आहे। अॼु सॼी दुनिया में औरतुनि जो आलमी दिहाड़ो मल्हायो वियो। पाकिस्तान में औरतुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ कोशिशूं वठी रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में तक़रीब खे खिताब। संदसि चवणु आहे त मुल्क जी आबादी जो अधु हिसो औरतुनि ते ॿधलु आहे। अहिड़ो निज़ाम आणणु घुरिजे जंहिंमें औरतुनि खे तरक़ी जा हिकु जहिड़ा मौक़ा मिलनि। तरक़ी याफ़्ता मुल्कनि में औरतुनि खे अॻिते वधण जा मौक़ा मिलियल आहिनि। ASP शहरबानू बहादुरी सां औरत जी जान बचाई। यहाँ पे किडनैपिंग्स बहुत ज्यादा हुई हैं पिछले दिनों। रिकवरीज भी मुझे बता रहे हैं, लेकिन मैं सेटिस्फाइड नहीं हूँ परफॉर्मेंस से। ना शहरों में परफॉर्मेंस से सेटिस्फाइड हूँ, ना हमारे देही इलाकों में, खासतौर पे कच्चे के इलाके में सेटिस्फाइड हूँ।
रब की दुआ से, रब की रजा से इंशाल्लाह ताला इतवार को आसिफ अली जरदारी साहब भी ओथ ले लेंगे। उसके बाद फेडरल कैबिनेट और सिंध कैबिनेट भी बन जाएगी। वॾे वज़ीर पारां सिंध जूं ज़मीनूं ख़ानगी कंपनी हवाले करण वारे निगरान हुकूमत जे फ़ैसिले ते नज़रसानी जो ऐलान। मुराद अली छा चयो आहे? गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल में सिंध जूं ज़मीनूं ख़ानगी कंपनी हवाले करण जो को बि फ़ैसिलो न थियो हो। निगरान सरकार सिंध जूं ज़मीनूं हिकु ख़ानगी कंपनी हवाले करण समेत जेकी बि फ़ैसिला कया आहिनि उन्हनि ते नज़रसानी कई वेंदी। निगरान हुकूमत खे अहम फ़ैसिला करण जो इख्तियार ई न हो। सिंध में अमन अमान जी ख़राब सूरत हाल खे बहितर करण जूं कोशिशूं जारी आहिनि। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वॾे वज़ीर मुराद अली शाह सहाफ़ियुनि खे अंदरूने सिंध जो लफ़्ज़ इस्तेमाल करण खां रोके छॾियो। सेनेट पंजाब ऐं बलोचिस्तान असेंबली में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे सरकारी तौर ते क़ौमी ऐं जमहूरी हीरो करार ॾियण जा ठहरा मंज़ूर। सेनेट में सेनेटर रुख़साना ज़ुबैरी ऐं पंजाब असेंबली में अली हैदर गिलानी ठहरा पेश कयो। बलोचिस्तान असेंबली में वॾे वज़ीर सरफराज़ मुफ्ती मेंबरनि सनाउल्लाह ज़हरी ऐं सादिक इमरानी गॾियल ठहरा पेश कयो। ठहरा में चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट फ़ैसिले में चयो आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे शफ़ाफ़ ट्रायल न मिलियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे सरकारी तौर ते क़ौमी ऐं जमहूरी हीरो करार ॾिनो वञे। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त PK 113 तां JUI उम्मीदवार कफ़ील निज़ामानी दाख़िल कई। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त अली अमीन गंडापुर नामज़दगी काग़ज़नि में मिल्कियत बाबति ग़लति बयानी कई। नामज़दगी काग़ज़नि में ग़लति बयानी सबबि अली अमीन गंडापुर हाणे सादिक ऐं अमीन नाहे रहियो। खेसि आर्टिकल 62(1) तहत नाअहल करार ॾिनो वञे। पंजाब के अॻूणे वॾे वज़ीर ऐं PCB चेयरमैन मोहसिन नक़वी खे घरू वज़ीर जो सलाहकार बणाइण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि मोहसिन नक़वी सेनेट में चूंड विढ़ंदो। PCB चेयरमैन जो उहिदो बि मोहसिन नक़वी वटि हूंदो। सिक्योरिटी फोर्सिस जो उत्तर वज़ीरिस्तान में ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त फोर्सिस ऐं दहशतगर्दनि में फायरिंग जी रेवट थी। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सिस ते हमलनि में मुलविस हुआ। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां बारूदी मवाद ऐं हथियार हथ कया विया आहिनि। ऐं कराची जे इलाइक़े सोहराब कोट भरिसां फायरिंग 2 भाइर मारिजी विया। पुलिस मूजिबि मारिजी वियलनि जी सुञाणप जावेद ऐं अब्दुल्ला तौर थी आहे। पुलिस जांच शुरू करे छॾी।